सां शेयर कंदासीं ठटो खां जिते नैंगर सां बदफैली कई वई आहे जॾहिं त नैंगर सां बदफैली जी कोशिश ऐं कपड़नि खां आजो करे वीडियो वायरल कंदड़ जवाबदार खे गिरफ्तार कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कंदा हलूं। नाज़रीन, अहम ख़बर आहे वाक़े जी मीडिया ते ख़बरूं हलण बैदि घारो पुलिस मुख्य जवाबदार हयात मल्लाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। घारो में नैंगर सां बदफैली जी कोशिश ऐं कपड़नि खां आजो करे वीडियो वायरल कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट करे आहियूं। वाक़े जी मीडिया ते ख़बरूं हलण बैदि पुलिस गिरफ़्तार कयो आहे। जवाबदार खे ॿुधायो वञे पियो त जवाबदार हयात मल्लाह या नैंगर खे तशद्दुद जो निशानो बणायो आहे जॾहिं त घारो में नैंगर सां बदफैली जी कोशिश ऐं कपड़नि खां आजो करे वीडियो वायरल कंदड़ शख़्स खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। महबूब बिरोही असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे, तफ़सील मालूम कंदासीं। जी महबूब, वधीक छा तफ़सील आहे? जी, घारो में गुजरियल घारो वारे इलाइक़े में एक नैंगर मुशाहिद हुसैन जोखियो उनके एक जवाबदार हयात मल्लाह पारां ज़बरदस्ती ज़्यादती करण जी इरादे सां उनके एक कमरे में वठी वञण खां पोइ उनके वीडियो उनकी कपड़नि खां आजो करे उनजी वीडियो भरण ऐं उन खां पोइ उनखां ज़्यादती करण जी कोशिश वारे मामले ते मीडिया ते ख़बरूं अचण खां पोइ पुलिस जे आला अमलदारनि नोटिस वरितो ऐं हिन वक़्तु घारो पुलिस जेको आहे छापा हणी जवाबदार हयात मल्लाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ मुतासिर जेको नैंगर आहे मुशाहिद हुसैन जोखियो जेको हिकु होटल ते कमु कंदड़ जेको आहे मुलाज़िम उनजे ख़िलाफ़ कलम 377, 511, 506 PPC तहत धारे थाने ते केस दाख़िल कयो वियो आहे। उन हवाले सां जांच शुरू कई वई आहे। उन हवाले सां वधीक इंकशाफ साम्हूं आया आहिनि त जवाबदार जेको हयात मल्लाह आहे उन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़े क़िस्म जे स्कैंडल में मुलवस रहियो आहे। ख़ासि तौर ते जेके नैंगरनि सां ज़्यादती जे केस में अॻु में बि हू जेल भोॻे चुको आहे। उनजे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शिकायतूं थींदियूं रहियूं आहिनि पर मक़ामी पुलिस उनजे ख़िलाफ़ छात्रपुआ कार्रवाई नाहे कई। हिन वक़्तु सूरताल इहा साम्हूं आई आहे त उनजे ख़िलाफ़ नैंगर मुशाहिद हुसैन जोखियो सां ज़्यादती करण जी कोशिश ऐं उनजो वीडियो रिकॉर्ड करे उनखे कपड़नि खां आजो करे वीडियो भराए ऐं वीडियो वायरल करण जी धमकी ॾियण वारे इल्ज़ाम तहत केस दाख़िल करे पुलिस जांच शुरू करे छॾी आहे। जॾहिं त पुलिस ज़रिया इहो ॿुधाइनि था त हिन हवाले सां वधीक हिनजे जवाबदार हयात मल्लाह ऐं उनजो हिकिड़ो गैंग आहे घारे में जेके नौजवान आहिनि या नौजवान नैंगर आहिनि उन्हनि खे ब्लैकमेल करे उन्हनि जा वीडियो भरे खेल वायरल करण जूं धमकियूं ॾेई साण ज़्यादतियूं करण वारियूं अहिड़ियूं शिकायतूं मंज़र आम ते अचण लॻियूं आहिनि। उन हवाले सां वधीक इंकशाफ साम्हूं अची सघनि था पर इब्तिदाई तौर ते गुज़िरियल ॾींहुं मामिलो साम्हूं आयो। मुशाहिद हुसैन जोखियो सां ज़्यादती करण जी कोशिश वारे मामले ते पुलिस पारां शुरूआती तौर ते केस दाख़िल करण खां इनकार कयो वियो, जंहिंखां पोइ मीडिया ते ख़बरूं अचण ऐं वारसनि जे एहतिजाज जे चताव खां पोइ बाज़ाब्ता तौर ते पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे। जी, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी। महबूब बिरोही अपडेट करे हो। नाज़रीन, वाक़े जी मीडिया ते ख़बर पवण ते पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे।